दुन या नाफ़ इंसान जे जिस्म जो अहिड़ो हिस्सो आहे जंहिंखे इंसानी जिस्म जो मर्कज़ चइजे त ग़लति न हूंदो। जिस्म में मौजूद ऐं नंढड़े हिस्से दुन जो माउ जे पेट में मौजूद गोश्त जे टुकड़े खे मुकमल इंसान बणाइण में वॾो किरदार हूंदो आहे। मुख़्तलिफ़ नेमतुनि सूधो दुन बि इंसान खे ख़ुदा ताला तरफ़ां ॾिनल हिकु तोहफ़ो आहे। साइंस जे माहिरनि जो चवणु आहे त दुन जी पंहिंजी ज़िंदगी हूंदी आहे ऐं इंसान जे मरण खां पोइ बि दुन 3 कलाकनि ताईं गरम या खणी ईअं चइजे त जीअरो रहंदो आहे। कुदरती तौर ते दुन जे पुठियां 72,000 ताईं रॻूं मौजूद हूंदियूं आहिनि जेके जिस्म जे मुख़्तलिफ़ हिस्सनि ताईं रत पहुचाइण जो कमु कनि थियूं। पर छा तव्हांखे ख़बर आहे त मुख़्तलिफ़ बीमारियुनि ऐं तकलीफ़ुनि खां बचण तोड़े कमज़ोरियूं ख़तम करण ऐं सलाहियतुनि जे वधाइण लाइ दुन खां मदद वठी सघिजे थी। जेकॾहिं कंहिंजी नज़र घटि आहे या कंहिंजा पेर ऐं चप फाटनि था त इहो माण्हू दुन में बादाम या अखरोट जे तेल जा 2 खां 3 फुड़ा विझे ऐं दुन जे 2 इंचनि ताईं उन तेल सां मालिश करे त इहो मसइलो हल थी वेंदो। बादाम ऐं अखरोट जो तेल दुन में इस्तेमाल करण सां दिमाग़ खे बि ताक़त मिलंदी आहे ऐं इंसान में याददाश्त समेत केतिरियूं ई सलाहियतूं वधी वेंदियूं आहिनि। गोॾनि ऐं जोड़नि जे सूर जा मरीज़, सुस्ती, खुश्की ऐं चमड़ी जे ॿियनि मसइलनि वारा माण्हू राति जो सुम्हण वक़्तु ख़ालिस गिह ऐं नारियल जे तेल जा 3 फुड़ा दुन में विझनि ऐं 2 इंचनि ताईं उन जी मालिश कनि त उन्हनि जा इहे मसइला हल थी वेंदा। थधि जे मसइले जो शिकार माण्हू दुन में सरिहं जो तेल विझी पंहिंजो पाण खे गरम रखी सघनि था। जॾहिं त वार छणण वारे मसइले खां बचण लाइ बसरनि ऐं ज़ैतून जो तेल दुन में विझी सघिजे थो। घटि ॿुधण वारा माण्हू पंहिंजे दुन में सरिहं जे तेल समेत दाल चीनीअ जो तेल विझी पंहिंजे ॿुधण वारी सलाहियत खे मज़बूत करे सघनि था। न रुगो एतिरो पर दुन में सरिहं ऐं कलवंजीअ जे तेल खे हल्को गरम करे विझण सां फिफड़नि जी मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां बि बची सघिजे थो। इन सां गॾु दुन में एरंडीअ समेत कंहिं बि क़िस्म जो तेल इस्तेमाल करे सघिजे थो ऐं गुर्दनि ऐं मादे जी बीमारियुनि समेत केतिरा ई मसइला हल करे सघिजनि था। दुन में कंहिं बि क़िस्म जो को बि तेल विझण सां को बि नुक़सान नाहे थींदो। को बि माण्हू गॾियल सिहत जे लाइ बि पंहिंजे दुन में मुख़्तलिफ़ तेल इस्तेमाल करे सघे थो।